सरद सरया पांद उत्तर लगाव आओ पिरी मुंह तोए कारण कांद सेसी सुखाओ क्यों सर लोहिड़ा गभ्या कुसर निसरिया तो की विसरिया ढोलिया दिए चढ़ जा। दोस्तों इतने लती सरकार एक वण जारी जे नाज़िक कोमल खूबसूरत जज्बन ऐं दर्द पीड़ा जो बेहतरीन नमूने से अक्स बयान करे तो एक वणजारी जो भतार वणजारो जेको वापार विरले सांगे परदेस निकतल है पर हाँ वो याद करे चवे थी त सर नसरी विया आहिनि मौसम मटिजी वियूं आहिनि उत्तर जूं हवाऊं शुरू थी वियूं आहिनि ऐं लोहीड़े जो सख़्तु जान वण उहो बि गभिजी वियो आहे उहो बि फुलारजी वियो आहे पर तूं महबूब साईं अञा कोन वरे जॾहिं चिट जी मौसम ख़तमु थींदी आहे त सर निसरंदो आहे पोइ उन खां पोइ सर निसरण खां पोइ राति जेका आहे उहा थधी थींदी वेंदी आहे ऐं ॾींहं जी मौसम अञा बि गरम हूंदी आहे पर आस्ते आस्ते मौसम सियारे में तब्दील थी वेंदी आहे। जेकर अचे हाण त करियां रूह रुचंदियूं आयल ढोले साण हुंद गर लॻी ॻाल्हियूं करियां आयल ढोले साण अचे त झेड़ियां लाहे ॾींहं घणिया मूंसी कई थोरड़ा